जी बिल्कुल, असां वक्त मौजूद आहियूं हैदराबाद कासमाबाद में, जिते सोच टीवी के प्लेटफॉर्म ते असां सां गॾु जसकम जो सीनियर वाइस चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालानी मौजूद आहे। उनखे असां भलीकार चऊं था सोच टीवी के प्लेटफॉर्म ते। ठीक है, उन सां गॾोगॾु असां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंधियुनि जा जेके मसइले मसाइल आहिनि, सिंधियुनि सां जेके ज़्यादतियूं आहिनि ऐं जेके हिनमहिल ख़ासि इशू हले पियो सिंधियुनि में जेके ॿिया धारिया अचनि था उन्हनि खे डोमिसाइल ऐं शनाख्ती कार्ड जारी कयो थो वञे। इन हवाले सां डॉक्टर नियाज़ कालानी साहब जो छा चवणु आहे? डॉक्टर साहब जी तव्हां मौक़ुफ़ इहो पंहिंजो बयानु कजो जेके हींअर सिंधियुनि सां ज़्यादतियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु सिंधियुनि खे डोमिसाइल ऐं शनाख्ती कार्ड ठाराए ॾिया पिया वञनि, उन्हनि हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? आउं सम्झां थो पियो त पहिरीं ॻाल्हि तव्हां वाज़े कयां त आउं हिन महिल उहिदेदार न आहियां, पर आउं सीनियर दोस्त कारकुन आहियां जी एस एम कोई माल जो माज़ी में आउं काइम मुक़ाम चेयरमैन रहियो आहियां XYZ। ही जेके मसइला आहिनि ख़ासि तौर ते असां सां लागू, इहे पाकिस्तान ठहणु शर्त असां सिंधियुनि सां इहे ज़ुल्म ज़्यादतियुनि जी शुरूआति थी वई। आउं तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान जंहिं महिल ठहियो पिए उन महिल सॼी सिंध में 2 लखनि खां वधीक धारियो माण्हू हुयो ई कोन, ॿी सिंधी ॿोली ॻाल्हाइण वारो हुयो ई कोन। पर हिन महिल सूरताल इहा थी वई आहे, असां सिंधी माण्हू वञी 52% मस पहुता आहियूं ऐं 48% माण्हू ॿाहिरियां अची विया आहिनि। जेके हिते कमाए, जेके हिते ज़मीनुनि ते जेको आहे त उन्हनि जे कब्ज़े में आहिनि, जिते उन्हनि खे पैदावार जा सभु वसीला उन्हनि वटि आहिनि, जिथे कारखाननि जा न फ़क़ति मालिक उहे आहिनि पर कारखाननि में मज़दूरी बि उहे ई था कनि जेके धारिया माण्हू आहिनि, ऐं उहे हिते मुस्तक़िल रहाइश बि अख़्तियार कोन था कनि। हू फ़क़ति हितां कमाए ईअं सम्झो त अंग ख़र्च जेके आहिनि त रोज़ानो सिंध मां घटि में घटि 10 अरब रुपया उहे ॿाहिरि कमाइजी वञनि था। त ईअं सिंध खे फुलट करण जे हवाले सां इहो सिस्टम जेको आहे डेवलप थींदो रहियो ऐं उनखे रोकण जे लाइ के बि क़ानूनी उपाय न वरिता विया। आउं सम्झां थो त अयूब ख़ान जे दौर में सिंध जूं ज़रई ज़मीनूं जॾहिं कोटड़ी बैराज जो नालो ग़ुलामंद बैराज रखियो वियो, उहे जॾहिं ग़ुलामंद बैराज खुलियो त बदीन ऐं ठठे ज़िले जूं जेके ज़मीनूं टंडे महमूद ख़ान जूं जेके ज़रई ज़मीनूं आहिनि, इहे 12.5 रुपए एकड़ जे हिसाब सां फ़ौजियुनि खे अलाट कयूं हुयूं। उन्हनि खां बि उनखे 2.5 रुपया वरिता विया, 10 रुपया उन्हनि खे माफ़ु कया विया। 2.5 रुपया इन ॻाल्हि जा वरिता विया त तव्हांखे असां ज़मीनूं जेको आहे दुरुस्त करे ठाहे ठुके सफ़ा बिल्कुलु लेवल में हाणे ॾींदासीं, ऐं पोइ हुननि ज़रई ज़मीनूं जेको आहे त वरितियूं। असांजा ईअं हिन महिल सॼे पाकिस्तान जो गैस जेका आहे उहा सिंध मां 70% निकिरे थी, पर उन गैस जी फील्डुनि ते ज़िले दादू DC जी कल्ह जेको आहे त DC साहब जी बयानु आयो आहे त सिंधनि में एतिरी अहलियत कोन्हे जो उन्हनि खे जेको आहे उते नौकिरी ते रखिजे। 72 साल थी विया आहिनि त हुननि हिकिड़ो कारखानो नयो आहे त सिंधी माण्हू ट्रेनिंग कनि। बाबा अहलियत कोन्हे सिंध खे, पाकिस्तान सॼे खे त ज़रे घटि सिंधी माण्हू थो हलाए। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खां वठी मोहम्मद अली जना खां वठी इहे सभु बेनज़ीर साहब आहे, इहे सभु केरु आहे? आउं सम्झां थो पियो सभु सिंधी आहे। इन करे असांखे ॼाणी वाणी रियासत तरफ़ां असांखे न फ़क़ति पहुचे धिकियो थो वञे, उन में हाणे वॾे पैमाने ते इहा साज़िश शुरू थी वई आहे त ॿाहिरनि माण्हुनि खे 2-2 जेको आहे डोमिसाइल ठाहे ॾिना था वञनि। मिसाल ॻाल्हि, हिकिड़ो माण्हू उनखे पंहिंजे सूबे में बि पंहिंजे इलाइक़े में बि डोमिसाइल आहे, शहरियत आहे, उहो माण्हू हिते बि अची जेको आहे शहरियत थो वठे, ऐं पोइ थिए ईअं थो त हिते उहो न फ़क़ति शहरियत थो वठे पर सिंध जी असेंबली में अहिड़ा तमामु घणा माण्हू तव्हांखे जेको आहे सिंध जी असेंबली में अहिड़ा तमामु घणा जेके माण्हू तव्हांखे मेंबर थियल मिलंदा जंहिंजी मादरी ॿोली सिंधी आहे का। तव्हांखे ख़ैबर पख्तूनख्वा में को बि सिंधी जेको आहे ॻाल्हाईंदड़ कोन मिलंदो, तव्हांखे पंजाब जे असेंबली में को बि सिंधी ॻाल्हाईंदड़ कोन मिलंदो। पर इहे सभु मुसीबतूं जेके आहिनि फ़क़ति ऐं फ़क़ति असां सिंध में जेको आहे आहिनि, ऐं सिंध में न फ़क़ति असेंबली में पर जेके नौकरियूं जेके थियनि थी पियूं
उहे नौकिरियूं बि हिते कूड़ा डोमिसाइल ठहिराए हितां जी रहाइश ॾेखारे, छाकाणि त उन्हनि खे सहूलियत इन करे थिए थी त तक़रीबन जेके मैनेजमेंट जेके पोस्टूं आहिनि उहे तक़रीबन उन ते धारियो माण्हू वेठो आहे। हिन महिल बि 8 घटि में घटि 8 ज़िले जा जेके DCs आहिनि उहे 12 माण्हू पंजाब सां लॻाए पिया आहिनि। तंहिंजे करे हुते उन्हनि खे आसान सां सहूलियत सां 200, 500, 1000 क्लार्क वठी ऐं उनखे डोमिसाइल ठाहे थो ॾे। नतीजो इहो थो निकिरे त न फ़क़ति असांजी जेका आहे त हिते तादादु घटि थो थिए, पर असांजी नौकिरियुनि ते कब्ज़ो थो थिए, असांजी पैदावार जे वसीलनि ते कब्ज़ो थो थिए। पोइ ॾेखार इहो थो वञे त बाबा हीअ त लोकल जेको आहे सिंधियुनि खे असां नौकिरियूं था ॾियूं, बाबा उहे सिंधी आहिनि ई कोन। तव्हां हुनखे डोमिसाइल था ॾियो, तव्हां हुनखे शहरियत था ॾियो। कश्मीर में जॾहिं उते इहो हक़ु खसियो थो वञे त ॿाहिरि माण्हू जेको आहे त उते अची आबाद थिए त हितां जा माण्हू रड़ियूं था कनि, हितां जी मीडिया रड़ियूं थी करे त वाह इहो छो था जेको आहे त ज़ुल्म कयो कश्मीर सां। बाबा सिंध में जॾहिं ॿाहिरियों माण्हू पंजाब जो सरहद जो अची मिल्कियत वठी असांजो असेंबली मेंबर थी थो वञे त उनखे कहिड़ो हक़ु आहे त असांजी असेंबली मेंबर थिए? उनखे कहिड़ो हक़ु आहे त असांजी जेका नौकिरियुनि ते अची कब्ज़ो करे? नौकिरियुनि जो इश्तिहार थो चए कराची पोर्ट ट्रस्ट ऐं डोमिसाइल जेको आहे त उहो पंजाब जो। माना हितां जे माण्हू खे पंहिंजे हुन में शहरनि में नौकिरी करण जो अख़्तियार बि कोन्हे। इन अहिड़े तरीक़े सां सम्झूं था त इहो असांजो वॾो जेको आहे क़ौमी जेको आहे नुक़सानु आहे। ऐं हिन क़ौमी नुक़सान ख़िलाफ़ु असांजी क़ौम खे जेको आहे त हिकु क़ौम थी हिकु आवाज़ थी करे असांखे रद्दमल ॾियणो पवंदो। जी बिल्कुलु, तव्हां ॾिठो जिस्कम जो अॻूणो सीनियर वाइस चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालानी सोच TV जे प्लेटफॉर्म ते सिंधियुनि सां ज़्यादतियुनि जे हवाले सां पैगाम वरितोसीं। कैमरामैन इम्तियाज़ शेख सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच TV हैदराबाद। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.